थींदो आहे इंदल इफ्तार जॾहिं रोज़ो खोलियो वेंदो आहे अलफ अलफ आतीकुम मिनन नार कुल्लुहुम कद स्तौजवल अज़ाब। हुज़ूर फरमाइनि था जॾहिं रोज़ेदार वरी रोज़ो खोलींदो आहे त मदीने जा साईं था फरमाइनि त 10 लख माण्हू अल्लाह ताला रोज़े खोलण जे टाइम ते जहन्नम खां आज़ाद कंदा। घणा माण्हू फी कुल यौमिन यानी हर ॾींहुं रमज़ान जे पहिरीं तारीख़ खां वठी 3 तारीख़ ताईं हर ॾींहुं इंदल इफ्तार रोज़े खोलण जे टाइम ते अलफ अलफ आतीकुम मिनन नार 10 लख माण्हू जेके जहन्नम जा मुस्तहक अज़ाब वारा हूंदा अल्लाह ताला इन रोज़े वारनि जे सदक़े में ख़ुदा ताला उन्हनि खे 10 लख माण्हू जेके अज़ाब जा मुस्तहक आहिनि उन्हनि खे ख़ुदा कढी जन्नत में दाख़िल। ही केॾी महिरबानी आहे। हा हाणे अंदाज़ो लॻायो त हिकिड़े ॾींहं ते 10 लख, ॿिए ॾींहं ते 10 लख, टे ॾींहं ते 10 लख, चौथे ॾींहं ते लख, 30 ॾींहं महीने में हर टे मुजासिरा ॾींहं में 10 लख अंदाज़ो लॻा त घणा थिया? हा हे त महबूब जा ग़ुलाम हा हिकिड़ो बि न रहंदो इंशाअल्लाह, हिकिड़ो बि न रहंदो इंशाअल्लाह। जन भी मन कान ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। हुज़ूर फरमाइनि था जन भी मुंहिंजे मथां सची दिलि सां कलमो पढ़ियो आहे उहो जन्नत आहे। नबी साईं ईअं न फरमायो त ॾाढ़ियुनि वारा जन्नत में वेंदा, बेॾाढ़िया दोज़ख में वेंदा। न हुज़ूर फरमाइनि था ॾाढ़ीअ वारो हुजे या बेॾाढ़ियो हुजे पर मुंहिंजे मथां यकीन दिलि सां कलमो पढ़ियो त उहो जन्नत आहे। जन्नत जी टिकट हुनते वाजिबु आहे पर सचो आशिक़ हुजे, सचो मोहबत वारो हुजे, सचे नियत सां महबूब जे मथां कलमो पढ़ियो हुजे। हुज़ूर फरमाइनि था इहो जन्नत ई आहे। पोइ साहबी जो इहा ॻाल्हि ॿुधी ॿाहिरि हरम पाक में डोड़ंदो पियो वञे, भॼंदो पियो वञे त नबी साईं हीउ फरमायो आहे, नबी साईं हीउ फरमायो आहे। रस्ते ते हज़रत अमीर उमर साईं मिलियुसि, ॿाह मां पकिड़े साईं वटि वठी आयुसि, ॿाह मां पकिड़े हुज़ूर जे दरबार में वठी आयुसि। सरकार खे अर्ज़ु कई साईं तव्हां त इहा बिशारत ॾिनी आहे त जंहिं कलमो पढ़ियो आहे उहो जन्नती आहे। मुंहिंजा साईं हे पूरे शहर में वावेला कंदो थो वठे, पोइ निमाज़ूं केरु पढ़ंदो, रोज़ा केरु रखंदो, ज़कात केरु ॾींदो, हज केरु कंदो, उमरा केरु कंदो। पाण फरमाइनि था इहे अमल बि सालिया नेक ज़रूरु करणा। अमल से बनती है जिंदगी जहन्नम भी, ये खाक इस कतरत में न नूरी है न नारी है। ये ना है तरगो कलमो भी पढ़ना, कलमे साथ गंदू इबादत भी करनी है, रियाजत भी करनी है, जफरात भी पढ़नी है, खुदा जो फर्ज भी अदा करना है, कुरान सा सीने के लगाना भी है, हज भी अदा करना है, जेके हज वारा मुस्तहक आहिनि मुंहिंजा सुना ज़कात भी अदा करनी है, कलमो भी पढ़ना है पर कलमो भी सच्चे नियत सां पढ़े। दुरूद शरीफ मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त पोइ इहो क़ुरान बि बाने जी शिफ़ात कंदो। सुभान अल्लाह। क़ुरान चवंदो त मुंहिंजा मौला अॼु इहो तुंहिंजो फलाणो बानो ॾींहं जो उञ कजांइ, बुख कजांइ, राति जो तराविन में हाफ़िज़ जो क़ुरान पियो सुभान अल्लाह। हुज़ूर फरमाइनि था जेको क़ुरान तरावी निमाज़ में हिकिड़ो हरफ़ पढ़े न, ऐं ॾिसंदा हो त असांजी रमज़ान शरीफ़ में माशाअल्लाह मस्जिद शरीफ़ भरियलु हूंदी पर हिन लॉकडाउन जे करे हिननि ज़ालिमनि एॾी मुंहिंजा सुहिणा तंबीह करे छॾी आहे जो असां घटि में घटि 20-25 मस निमाज़ पढ़ूं था जामिया मस्जिद में तरावी निमाज़। दुआ कयो त इहा हुकूमत हुजे ई न हुजे न इहो भउ थिए, ख़ुदा को पाड़ू पटे सघे, इमरान जो भी पाओ पटे, हिन चुपिल शाह जो भी पाड़ियो ख़ुदा पटे। अल्लाह मुल्क के ग़रीबन के लाह करी किया था, बेरोज़गार मुसलमान के मुझा सुना अरे किरोना बीमारी का वधीक या बुख वारी बीमारी आहे जेके बिख जे बीमारी में माण्हू ईअं ई मरी वेंदा। तोखे छा आहे, तूं त अमीर लॻो पियो आहे, करोड़ा रुपया तुंहिंजा बैंक बैलेंस ॿाहिरनि मुल्क में लॻा पिया आहिनि, हे ग़रीब अवाम जेको मुंहिंजे महबूब जा उम्मत इहे करे वेंदा। हुज़ूर फरमाइनि था मुंहिंजा ग़ुलाम जेके ग़रीब मिसकीन जन खे रुॻो पेर में कंडो लॻंदो आहे, हुज़ूर फरमाइनि था मूंखे रोज़े अतर में तकलीफ़ थींदी आहे। जेको मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे रुॻो पेर में कंडो लॻंदो आहे त मदीने जा साईं फरमाइनि था मूंखे
अरे जेको हुजूर जी उम्मत खे परेशान करे तकलीफ़ करे बेरोज़गार बनाए छो मुंहिंजो महबूब खे रोज़े में आराम हूंदो न मुंहिंजा सुहिणा महबूब करीम असां तव्हांजे लाइ दुआ घुर अॼु बि दुआ जा हथ खणी महबूब पंहिंजे उम्मत जा निगाहे करम लॻी पई आहे मुंहिंजा सुहिणा पर हिननि हुक्मरान जो पेट भरबो ई कोन था जतो ई नसीहत करी केतिरो अबू जहल माण्हू अञा ओतिरो सरासरी मुंहिंजो फरमाइंदा तरावी नमाज में हाफिज़ साहब जे पोयां बीठो पढ़ियाई साईं अज़ीज़ हुजूर था फरमाइनि हिकिड़े हिकिड़े हरफ जे एवज़ अल्लाह ताला 10,000 नेकियूं हुन जे दफ़्तर में लिखाईंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े हिकिड़े हरफ जे बदिले में 10,000 नेकियूं हुन जे दफ़्तर में लिखाईंदो आहे 10,000 गुनाह दफ़्तर में कटींदो अथसि सुभान अल्लाह मुबारक इन्हनि हाफ़िज़नि खे न क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जल जलालु ऐलान फरमाईंदो नादा मुनादिन तातिल अर्श अर्शद ऐलान थींदो ख़ुदा ताला फरमाईंदो अचो हाफ़िज़े क़ुरान अचो हाफ़िज़े क़ुरान ईंदा ख़ुदा ताला फरमाईंदो तव्हां अकेला न अचो पंहिंजे पीउ माउ खे बि वठी अचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुदा फरमाईंदो हाफ़िज़े क़ुरान तव्हां पाण अकेला न अचो पाण सां गॾु पंहिंजे पीउ माउ खे बि वठी मां रब करीम जे अॻियां अचे बिहारियो पोइ जॾहिं हाफ़िज़े क़ुरान जा पीउ माउ बिहारींदा अल्लाह जिब्रील खे हुकुम फरमाईंदो जिब्रील इन्हनि जे पीउ माउ खे हाफ़िज़े क़ुरान जे पीउ माउ खे पहिरियों जन्नत जो सोनो छट पारां त दुनिया वारा अरे अबो अम्मा ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजो पुटु मुंहिंजो नींगर हाफ़िज़े क़ुरान थियो आहे आलिमे दीन थियो आहे पोइ अल्लाह रब्बुल आलमीन वटि बि त इज़त इन्हनि जी आहे न हुज़ूर फरमाइनि था पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालु जी ज़ात बाबरकात फरमाईंदो त इन्हनि जे पीउ माउ खे सॾु कयो ईंदा ख़ुदा ताला जिब्रील खे फरमाईंदो जिब्रील हाणे जन्नत मां सोनो ताज छट हिन जे पीउ खे बि पारां माउ खे बि पारां हे दुनिया वारा ॾिसनि था हाफ़िज़े क़ुरान जे बाबे जो हेॾो शान आहे त हाफ़िज़े क़ुरान जो शान छा सुभान अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा हे वॾी महिनत आहे सआदत आहे मुंहिंजा सुहिणा हर साल तव्हांखे अपील थींदी आहे गुज़ारिश थींदी आहे हाफ़िज़ साहिब जो मुंहिंजा सुहिणा ख़तमल क़ुरान जे लाइ अल्हम्दुलिल्लाह वॾी जमायत हूंदी आहे पर हाणे कसीर जमायत न आहे फुड़ी फुड़ी तलाव आहे जेको हाफ़िज़ साहिब जो नसीबु हूंदो अल्लाह ताला हुनखे अता फरमाईंदो पर फुड़ी फुड़ी तलाव आहे तव्हां मोहबत वारी जमायत आहे मुंहिंजा सुहिणा लॉकडाउन बि लॻल आहे असांखे चवण बि मज़ो नथो अचे पर जेकॾहिं हुन हाफ़िज़े क़ुरान जे वास्ते जेकॾहिं 50-100 रुपया ख़तमल क़ुरान में शामिलु थींदो अल्हम्दुलिल्लाह असां वटि लिस्ट जारी थियल आहे हर साल वांगुरु उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदा उहो पंहिंजे तरफ़ां ॾींदा आहिनि ऐं इनशाअल्लाह ॾींदा असांखे उमेद आहे ख़ाली न मोटाईंदा छो जो हे 12 महीने जो मुंहिंजा सुना अल्लाह सां वापारु आहे हे ख़ुदा सां वापारु आहे मन कान लिल्लाह फहुव लिल्लाह बिस्मिल्लाह अदा हे फ़क़ीर अली अकबर जमादार अब ख़ैर जी गॾु थी को हे फ़क़ीर अली अकबर अचे थो 50-50 100 रुपया का वॾी ॻाल्हि कोन्हे ऐसा नथी सुबी 50-50 रुपया 100 रुपया जेकॾहिं हाफ़िज़े क़ुरान में ॾींदो त इनशाअल्लाह खुटंदो कोन अलाह कंदो त अञा रब करीम तव्हांजे रोज़ी में बरकतूं रहमतूं दाख़िल फरमाईंदो दुरूद शरीफ़ पढ़ंदा मुंहिंजे सोने हुज़ूर था फरमाइनि त पोइ हिकिड़े हरफ जे बदिले 10,000 ख़ुदा नेकियूं लिखाईंदो आहे 10,000 उन जा गुनाह दफ़्तर मां काटींदो अथसि हे तरावी नमाज़ जी फज़ीलत आहे ऐं तरावी नमाज़ 20 रकातूं 10 नफ़िल 20 रकातूं मदीने जे साईं भी पढ़ी हुन पर कॾहिं पढ़ंदा कॾहिं न पढ़ंदा जेकॾहिं लगातार नबी साईं पढ़नि हा त इहा निमाज़ असां ते फ़र्ज़ थी वञे हा उन जे करे महबूबन करीमन तरावी हिकिड़ो ॾींहुं पढ़ंदा त 2 ॾींहं छॾींदा 2 ॾींहं पढ़ंदा त 5 ॾींहं कोन पढ़ंदा हा पोइ जॾहिं हज़रत फारूक आज़म जो दौर आयो हेॾे तवजह फारूक आज़म जो दौर आयो पोइ उन वक़्त में मदीने शरीफ़ में हिकिड़ो कंदील ॿरंदो